Baby, this is what you came for. Lightning strikes every time she moves. दुबई में सिंधी डिज़ाइनर जे फैशन शो में सुंदरिन जलवागर थी तकलीफ़ के चार चंद लॻाए छॾिया। दुबई जे आलिशान होटल में थियल रंगारंग फैशन शो में गॾियल अरब इमारात तोड़े बॉलीवुड लाइ कमु कंदड़ डिज़ाइनर्स जे तैयार कयल ड्रेसिस जो नुमाउ कयो वियो। फैशन शो दौरान बॉलीवुड जी अदाकारा सूफ़ी चौधरी समेत ॿियनि सुंदरियुनि मुख़्तलिफ़ ड्रेसिस पहिरे रैंप ते वॉक कयो त हर तरफ़ वाह वाह थी वई। रैंप ते सिंधी मॉडल्स भी जलवागर थियूं जन नीता भाटिया ऐं ॿियनि डिज़ाइनर्स जी तैयार कयल ड्रेसिस जो नुमाउ कयो। फैशन शो में बॉलीवुड जे मशहूर सिंधी डिज़ाइनर्स नीता लोला, निष्का लोला, बबीता मलकानी, दुबई जे सोनी पारस, सोनाक्षी राज, वेलियन ऐं आरती विजय पंहिंजे तैयार कयल नित नए लिबास जी नुमाइश कई। फैशन शो में डिज़ाइनर्स के कलेक्शन के भरपूर मोट मिली पर मॉडल्स भी जलवा विखेरे तकलीफ़ के रौनक बख्शी।